JTN वेब न्यूज़ टीम इलाइक़े जी अहम शख्सियत साबिक़ एमएनए मरहूम मीर नसरुल्लाह ख़ान बिजाणी जे फ़र्ज़ंद सियासी जानशीन मीर शाहज़ीन अली ख़ान बिजाणी वटि संदसि ॻोठ मीर नसरुल्लाह ख़ान बिजाणी पहुती। मीर शाहज़ीन अली ख़ान बिजाणी जी पब्लिक हाल में पहुचण खां अॻु बंगले जो अंदरूनी ऐं ॿाहिरियों अवामी हाल इलाइक़े तोड़े ॾोराए इलाइक़नि खां आयल मुख़्तलिफ़ बिरादरनि जे माण्हुनि सां भरिजी चुको हो। आयल हर शख़्स खे मान ऐं मर्तबे सां विहारे बंगले जे मुलाज़िमनि पारां पानी चांहि ऐं मशरूबात सां ख़ातिर तवाज़न कई वई त ॿिए तरफ़ मोज़िज़ शख़्सियत मीर शाहज़ीन अली ख़ान बिजाणी वारे वारे सां पहुतल हर शख़्स सां हाल अहवाल कया ऐं बाद में हर शख़्स जा मसला ॿुधा ऐं मसला हल करण जा हुकुम जारी भी कया। कंहिंजो फ़ोन ज़रिए मसइले जो हल जी कोशिश कई, कंहिंजो ख़त व किताब ज़रिए त कंहिंजे मसइले जो हल पैगाम ज़रिए कयो। ॿिए तरफ़ मीर शाहज़ीन अली ख़ान बिजाणी मुल्की इलाइक़ाई तोड़े सियासी सूरत हाल ते JTN वेब न्यूज़ सां ख़सूसी ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त ॿुधूं था। अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम अचो त वीचारे में मां आहियां जो मेज़बान जावेद उस्मान बिजाणी। असां सां शरीके गुफ्तगू आहिनि साबिक़ एमएनए मरहूम मीर नसरुल्लाह ख़ान बिजाणी जा सियासी जानशीन मोहतरम मीर शाहज़ीन अली ख़ान बिजाणी। अचो त असीं साईंदनि खां मुल्की इलाइक़ाई ऐं सियासी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। अचो त साईंदनि सां ॻाल्हायूं। ॾिसो, मुल्क में महांगाई चोट चढ़ी वई आहे। छाजे करे जो पाकिस्तानी रुपयो जेको आहे उहो ॾींहुं ब ॾींहुं किरंदो वञे थो। असांजी जेको पंहिंजी इकोनॉमी आहे उहा किरे थी पई। असांजी जेको आहे पंहिंजो इम्पोर्ट वधीक आहे, एक्सपोर्ट घटि आहे। त हिन वक़्तु इहा महांगाई जेका आहे उहा सॼो जेको बि ॿार आहे उहो आवाम जे मथां आहे ऐं जेका मथे सियासतदान वेठा आहिनि उन्हनि खे इन शइ जी का ॻणती न आहे। ऐं इमरान ख़ान जी हुकूमत महंगाई खे कंट्रोल न करे सघी आहे। ॾिसो, PDM जे अंदरि हिन वक़्तु दरार अची वई आहे। छाजे करे हर कंहिंजा मौक़िफ़ जेका आहिनि उहे तब्दील थिया आहिनि। पहिरीं हिकिड़े एजेंडा ते बीठा, हाणे सभिनि जा जेके आहिनि अलॻि अलॻि एजेंडा थी विया आहिनि। ज़रदारी साहिब इहा ॻाल्हि करे थो त डेमोक्रेटिक सियासत में, डेमोक्रेसी में गॾिजी वेहूं, असेंबली में अपोज़िशन कयूं, मियाँ साहिब जेको से मुल्क वापसि अचे, जंहिंजो वरी जेको से उहे इख़्तिलाफ़ात रखंदा पिया। ऐं मौलाना साहिब जो वरी रायो इहो आहे त बाबा जेको आहे सभु असेंबली में इस्तीफ़ो ॾेई करे ऐं वॾे हिकिड़े आवाम खे कढी लॉन्ग मार्च करे हुकूमत कयनि। इख़्तिलाफ़ात थी विया आहिनि। सियासत मफ़ादात जी जंग आहे। ऐं ज़रदारी साहिब जेको फ़ैसिलो कयो आहे, बिल्कुलु हुनखे पंहिंजो सिंध हुकूमत बचाइणी हुई ऐं हिन इस्तीफ़ा ॾेई करे केरु पंहिंजी हुकूमत ख़तमु न कंदो। इहे मफ़ाद आहिनि, हर कंहिं पंहिंजो मफ़ाद वठो। हुन में ज़रूरु जेको से पंहिंजो ज़ाहिर ॾिसूं था त हिन वक़्तु पीपल्स पार्टी अगरि इस्तीफ़ा ॾींदो हुनखे नुक़सानु आहे। ॾिसो, SSP साहिब जी अंडर पूरो डिस्ट्रिक्ट आहे। लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन मेंटेन करणु उहो SP साहिब जा थी आहे। जेको साबिक़ा असांजो SSP साहिबु माशाल्लाह उन्हनि जे दौर में तव्हांखे ख़बर आहे त क्राइम एतिरो हद खां वधी वियो, पर क्राइम इन हद ताईं वधिजी वियो त माण्हू अॻिवा थियनि पिया। रोज़ु ईअं जीअं रिढ ऐं ॿकरियूं खजनि थियूं। शेख साहिब जे अचण सां काफ़ी सूरत हाल बहितर थी आहे ज़िले जी ऐं काफ़ी क्राइम घटियो बि आहे। लेकिन हाणे गुज़िरियल कुझु हफ़्तनि खां वरी साॻी जेका पुराणी जेको शयूं हुयूं, खुर ॾोह माण्हू खे खजनि था पिया। त उमेदु आहे त शेख साहिब जेको हिन शइ ते कंट्रोल कंदो। तव्हां ॿियो सुवालु कयो क़बाइली झेड़ा। असांजो इहो जेको एरिया आहे इहो बेसिकली ट्राइबल इशूज़ काफ़ी न थिए, हिते असां में ज़िद ऐं अना काफ़ी आहे। नंढी नंढी शयुनि जे करे असां जेको से इंसान जी जानूं ईअं ज़ाया थियनि थियूं, सम्झो त पोइ माल ढोरनि या इंसानी जान त लॻे ई नथी। बिजाणी ते जो झेड़ो हले थो पियो, कोशिशूं करे उन खे जेको से पंहिंजो ख़ैरु कराइजे। उन खां अलावा ज़िले में ॿिया काफ़ी जेको से अहिड़ा हिसास मैटर हलंदा पिया। हाणे हिन वक़्तु जेको से असांजे ज़िले में मंगवार बिरादरी ऐं कल्याणी बिरादरी जो जेको से पंहिंजो वॾो हिकिड़ो हिसास सिचुएशन क्रिएट थियल आहे। अलाह न करे इहो अगरि सिचुएशन हितां वधी इहो अलाए केतिरे सवनि क़तरनि ते वञी करे पहुचंदो, केतिरा माण्हुनि जी जानूं ज़ाया थींदियूं, माल मवेशी जेको आहे उहो नुक़सानु थींदो, तालीम ख़तमु थींदी, माशी सूरत हाल ख़राबु थींदी। ऐं इन जेको से क़बाइली झड़नि जे करे जेको से असां वटि क़दम रहिजी वई त असांजे ज़िले जे जेका बि सरदार ऐं सरकरदार माण्हू आहिनि उन्हनि खे कोशिशि करे इन मसइलनि खे जेको से फिलफौर हल कजे। ऐं असां त हमेशह इहा ई कोशिशि वरिती आहे त इलाइक़े में अमन ईमान जी सूरत हाल ॿाहिरि हुजे ऐं ख़ैर थिए। ख़ैर में अलाह बि राज़ी आहे, छो जेको से ॿ मुस्लमान पाण में विढ़नि हिकु जेको से जान ज़ाया कनि। ॾिसो, बलदियाती इलेक्शन ख़ान साहिबु चाहे थो त मां जेको पावर आहे
वो हेड जो को से पंहिंजो यूनियन काउंसिल्स के ॾियां काउंसिल जब जेका मेंबर्स आहिनि उन्हनि खे ॾियां तो उन में अमेंडमेंट्स थींदियूं ज़रूरु कुछ टाइम लॻो यूं कुछ कुड़तूं अहिड़ियूं नथियूं चाहिनि त जेको से जेको पावर जेको आहे उहो हेठिएं तबिके खे वञे त लांबा लाइन में टाइम लॻो पर बलदियाती इलेक्शन ज़रूरु थींदियूं अगरि जेको से सियासी नुमाइंदनि न करायूं तो ज़रूरु कोर्टूं खुलियूं करूं सुप्रीम कोर्ट एक्शन खणी करे इलेक्शन करायूं ॾिसो सियासत मक़सदु इहा आहे त आवाम जी ख़िदमत असां बि चाहियूं था त आवाम जी ख़िदमत थिए उन्हनि जो जेको पंहिंजो जेको शबीर खान ऐं सरदार साहिब जेको पंहिंजो एजेंडा आहे उहो पंहिंजे हिसाब सां आवाम जी ख़िदमत करनि था असां हिते वेठा आहियूं असांजा दरवाज़ा पंहिंजा खुलियल असां पंहिंजे हिसाब सां ख़िदमत कंदा पिया बाक़ी असांजी बिरादरी थी वेठी उहा सभु हिकु आहे सियासत हिन वक़्तु हुननि जी ऐं असांजी जेका आहे उहा अलॻि अलॻि आहे त असां पंहिंजो दोस्तनि सां पंहिंजी जेको असांजी वॾी टीम आहे उन सां गॾु बीठा आहियूं ऐं इनशाला जेके अचण वारी इलेक्शनूं आहिनि हुननि में ज़रूरु पंहिंजो हिसो वठंदासीं ऐं फ़ैसिलो जेको आहे उहो ई आवाम कंदी उहो उनजे मथां आवाम जे मथां आहे जो असांखे ख़िदमत जो मौक़ो ॾिनो असां कंदासीं जो ॿियनि खे न ॿियनि ख़िदमत कंदा जी नागरिन ये हुआ साबिक़ एमएनए मरूम मीर नसरुल्लाह खान बिजानी जा फर्जंद सियासी जानशीन मीर शाहज़ैन अली खान बिजानी जे मुल्की सियासी ऐं इलाइक़ाई सूरत हाल ते JTN वेब न्यूज़ सां ख़सूसी ॻाल्हि ॿोल कई वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में मिलंदासीं तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।